उन हिसाब सां हेड़ा 10 ॼणा रखनि खपनि उन जी मान में। हिन मूंखे तव्हां छा चवणु चाहींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, अॻूणो वज़ीर आज़म अची हिते इलेक्शन विड़ियो आहे त अॻूणे वज़ीर आज़म मलीर में अची इलेक्शन विड़ियो आहे ऐं मलीर जा माण्हू, मूंखे प्राउड आहे, मूंखे फ़ख्रु आहे मलीर जी माण्हुनि ते। मलीर जा माण्हू इन सॼी मुल्क में जेकॾहिं सभिनी खां ज़्यादा बाशहूर ज़िलो सियासी हवाले सां जेकॾहिं आहे त आउं इहो क्लेम थो करियां त उहो डिस्ट्रिक्ट मलीर आहे। तव्हां ॾिसो, इहा सीट 2018 में इलेक्शन कमीशन जी ऑफिशियल रिज़ल्ट मुताबिक़ असां अब्दुल हकीम बलोच साहब 1400 वोटनि ते हाराए थो, पर असांखे तव्हांखे ऐं मलीर जी माण्हुनि खे चङी तरह सां ख़बर आहे त उहो मैनेज कयो वियो आहे रिज़ल्ट खे। छो जो असां सभिनी जो, मुंहिंजो कॉन्स्टिट्यूंसी उते सूबाई असेंबली जो सीट आहे, उनजो रिज़ल्ट अचे थो शाम ताईं 9-10 लॻे ताईं अचे थो। क़ौमी असेंबली जो सीट जेको सो 2018 जी ॻाल्हि थो करियां, उहो ॿ ॾींहं खां पोइ थो अचे, त इन जो मक़सदु उनखे मैनेज कयो वियो आहे। इन दफ़ा मलीर जी माण्हुनि तमामु सुहिणे अंदाज़ में इमरान साहब खे इहो पैसेज ॾिनो त तूं 2018 में हिकिड़ो पंहिंजो वर्कर हिते ॿियारे करे उनखे मैनेज करे कटाए वई, उहो वर्कर तो जो चा, पर तो जो जिंद बि मलीर में आयो आहे त असां तोखे बि शिकस्त ॾेई वेंदासीं। ऐं उहो मलीर जी माण्हुनि साबित कयो आहे ऐं उनखे शिकस्त ॾेई इहो साबित कयूं त भई असां तुंहिंजी जिंद खे बि मलीर मां शिकस्त ॾेई सघूं था, तुंहिंजो वर्कर चाहे त इहो इलेक्शन इहो बि साबित थो करे। इन इलेक्शन मां इहो साबित थियो त 2018 में जेका कुझु थी उहो टोटल धांधली हुई ऐं उहा टोटल मैनेज कयल हो।